जे दिल्ली शेख चौक ते गैर कानूनी माल पीढ़ी कायम करे इंतजामिया पंहिंजूं मंथलियूं त वसूल करे थी, पर हिते ईंदड़ वींदड़ वापारनि खे ऐं शहरनि खे कहिड़ियुनि मुश्किलातुनि मां गुज़रणो पए थो। ऐं हिते जेके जानवर अचनि था उहे लाइ उहे केतिरा महांगा आहिनि, उन बाबति छा पिया चवनि? कुर्बानी वाजिबु आहे, जंहिंखे अलाह तौफ़ीक़ ॾिनी आहे। बाक़ी जेके रेट आहिनि ग़रीब जे वठण खां चरियल आहिनि। ऐं हिन रोड ते कारोबार जे का तुक ई न आहे शैलनि जी, ऐं कारोबार सॼो दुकानदारनि जो ख़तमु थी वियो आहे। असां पुरज़ोर अपील कंदासीं एसपी साहिब खैरपुर ज़िले वारे खे त महिरबानी करे हिन रोड तां शेला कंहिं ग्राउंड ते उते पिरी हणाए। चई त इन्हनि समूरनि इलाइक़नि ऐं शहरनि खे ॻंढे थो। हाणे अहिड़े हिसास रोड तां जिते माण्हुनि जी अच वञ आहे, उतां अहिड़ी पिड़ी क़ाइमु करण सां इंतिज़ामिया जी नाल ई सम्झूं था। तमामु रेट आहिनि। गरीब माण्हूअ लाइ जेकी कुर्बानी आहे, अलाह जी कमी पेशी माफ़ करे, ॾाढी ॾुखी थी वई आहे। बसि हाणे छा कयूं, बचण जे लाइ ईद बि करणी आहे, जेको इंशाअल्लाह नसीब ढोर ईंदो वठंदासीं। मुनासिब रेट हुजनि त माण्हू वठनि बि, गुज़ार बि करनि। रेट तमामु मथे आहिनि, ग़रीब जी रेंज को तमामु मथे आहे। कमु माल तमामु घणो आहे ऐं ख़रीदारी तमामु घटि आहे। थोरो रेट हाई आहे, महांगाई बि आहे, पर पोइ बि ईद करणी आहे ऐं कोशिशि कयूं था त बहितर खां बहितर शइ अलाह जे नाले ते कयूं। तमामु घणी आहे, छो त गुज़िरियल 3 सालनि खां आसमान सां क़ीमतूं। हा, जेका शइ गुज़िरियल साल 20,000 हुई, अॼु उहा शइ 35,000 आहे। गंबड़ जे शहरनि जो चवणु आहे त जानवरनि जा रेट एतिरा त मथे चढ़ियल आहिनि जो ग़रीब माण्हू उज़ई करे नथो सघे। हिन वक़्त ताईं तब्दीली सरकार को बि अवामी रिलीफ न आहे ॾिनो, ऐं हिते जेका क़ाइमु कयल गैर कानूनी पीढ़ी आहे उन ते कानूनी कार्रवाई करे हितां जे माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं उहे पंहिंजा कारोबार खोले सही नमूने कारोबार करे सघनि। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबड़।